सिंध सरकार सूबे में 100 यूनिट्स ताईं मुफ़्त बिजली फराहम करण जो मंसूबो शुरू करे छॾियो आहे। सिंध जे तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह ऐलान कयो आहे त सूबे में 100 यूनिट्स ताईं मुफ़्त बिजली फराहम करण जो मंसूबो शुरू करे रहिया आहियूं। पंहिंजे बयान में नासिर शाह चयो त इन मंसूबे जो बुनियाद सेपरा जे क़याम सां रखियो वियो आहे। सेपरा तहत जेका बिजली सिंध हुकूमत पैदा कंदी इन जो टैरिफ असां मुक़रर कंदासीं। इहो अवाम खे महांगाई खां छुटकारो ॾियारण लाइ पहिरियों कदम आहे। हिन चयो त अवाम खे सस्ती बिजली फराहम करण लाइ सखर ऐं लाड़काने में सोलर पार्क लॻाईंदासीं। झेस्को ऐं के इलेक्ट्रिक खे सिंध हुकूमत जे सोलर पार्क मां बिजली फराहम थी रही आहे। सखर ऐं लाड़काने जे सोलर पार्क्स मां सेपको खे बिजली फराहम कई वेंदी। संदसि चवणु हो त सेपको ऐं हेस्को बोर्ड में सिंध हुकूमत जा माण्हू शामिल आहिनि, पर के इलेक्ट्रिक बोर्ड में सिंध हुकूमत जो को बि नुमाइंदो शामिल न आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त सिंध सरकार सूबे में 100 यूनिट्स ताईं मुफ़्त बिजली फराहम करण वारो मंसूबो शुरू करे छॾियो आहे।